बहरिया टाउन मुकमिल तौर ते गैर कानूनी तौर ते अदावत आहे ऐं सिंध जी ज़मीन जी वालार आहे। सिंध में जेका सिंध जी जाग्राफी सोताल आहे उन में 5000 चौरस मलनि ते असां वटि जाबलू पटी आहे, जिथे किथे जबल आहिनि किथे जबलू टकिरियूं आहिनि। त हीअ एरिया जेका आहे कराची खां शुरू थी थिए अञा ही मॉल ताईं पहुता आहिनि। इन जाबलू पटी में किथे बि कंहिंजी बि ज़मीन सर्वे थियल कोन्हे। अबनि ॾाॾनि खां वठी चयो त हुन ॿाहिरि 10 एकड़ फलाणे जा, उनखे लखो लख रुपयो ॾिनो, वरितो अला अला ख़ैर सलाह। बाक़ी जेका ज़मीन आहे उहा त सरकारी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे न, उहा आहे ज़ोरी वालार था कनि। असांजा तारीख़ी माग आहिनि हिन सॼे जेको आहे जाबलू पटी में, उहे तारीख़ी माग असांजे कब्ज़े में थी विया आहिनि। असां वटि मुकमिल तौर ते ईअं सम्झूं था त हीउ नओं जेको आहे त इसराइल ठाहिनि था पिया हिन एरिया में। ऐं नथो सम्झां सिंध में लखनि जी तादाद में अहिड़ा माण्हू जेके उते वञी रहनि ऐं एतिरो वॾो जेको आहे ख़र्चु भरे सघनि। तंहिंजे करे हिते जेके अचनि था से ॿाहिरियां माण्हू था अचनि। असांजी न फ़क़ति ज़मीन जी वालार थी थिए बहरिया टाउन जे करे, पर असां सम्झूं था त असीं क़ौमी वजूद तौरु असां अक़िदत में तब्दील पिया थियूं। तंहिंजे करे ज़मीन जी वालार, सिंध धरती जी वालार ऐं अक़िदत में तब्दील थियणु कंहिं बि आइन में, कंहिं बि उसूल में, कंहिं बि बैनुल-अक़वामी तरीक़े सां न 40 जी करारदाद में किथे बि तय थियल कोन्हे। तंहिंजे करे सम्झूं था पिया त बहरिया टाउन मुकमिल तौर ते इलीगल आहे, जेका सिंध जे ज़मीन जी वालार आहे ऐं सिंधी क़ौम खे बहसियत हिक क़ौम जे हिन पंहिंजी धरती ते अक़िदत में तब्दील करण जी साज़िश आहे, जंहिंखे असीं मुकमिल तौर ते रद्द था कयूं। ऐं तव्हां ॾिसंदो त हाणे आहिस्ते आहिस्ते माण्हू वधीक मीडिया जे ताक़त हुअण जे करे माण्हू शऊर पैदा थियो आहे ऐं माण्हू तव्हां जेके अॻे असां 10 हुते गॾु थींदा हुआसीं, हाणे असां 10,000 गॾु थींदा हुआसीं। अॻे जेके 10,000 गॾु थियासीं त हाणे लखनि जी तादाद में गॾु थींदासीं ऐं सभु इहो गॾिजी वेही ऐलान कंदासीं त सिंध धरती जी वालार ऐं सिंधी क़ौम जो वजूद जी अक़िदत में जेको आहे उहो कहिड़ी सूरत में असीं बर्दाश्त कोन कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।